नाम है अब्दुल हमीद खोसो मेहरान प्रेस क्लब ते वली मोहम्मद भट्टी है मोज़िज़ मेड़ तालुके जो यूसी कोलाची जो इन जो ॻोठ सुल्तान भट्टी है। रात 3 नामालूम फोरू पुलिस पिकेट लगंदी आहे भट्टी रोड से सिम शाख ते। उहा पुलिस पोस्ट काफ़ी ॾींहंनि खां न पई लॻे, माण्हुनि शिकायतूं कयूं मगर उहा पुलिस पोस्ट उते क़ाइमु नथी कई वञे। राति जो 3 फोरनि 2-2.5 कलाकनि ताईं फुर कई माण्हुनि खां। SHO बी सेक्शन रफ़ीक खेड़ो के भी इतला अड़ो दिनों वो मगर उन भी पुलिस कोन मोकली। वली मोहम्मद भट्टी है वो भी असांखे उन मुतलक कुछ आगाही दीदो। जी वली मोहम्मद छा थियो रात जो? जीअं त असांजो ॻोठ जेको आहे सुल्तान भट्टी तक़रीबन 2-2.5 किलोमीटर खां परे आहे मेड़ खां। सिम शाख ते पिकट हूंदी आहे पुलिस जी, पर बदकिस्मती सां 2 ॾींहंनि खां वठी पिकट कान्हे का। राति फोरनि में वॾी दाद दिलेरीअ सां उन चौक ते कब्ज़ो करे ईंदड़ वींदड़ माण्हुनि खां फुर कई, जंहिंमें मुंहिंजे पुटु आरिफ़ हुसैन खां 10,000 रुपया रोक रक़म फिरियो ऐं मोबाइल। हाँ, उन खां पोइ फ्याज़ ऐं ॿिया जेके भट्टी असांजा आया, कुझु खोसा जेके क़ौम जा माण्हू आहे, कुझु जेके गाॾियूं ईंदड़ वींदड़ उनखां फुर थी, पर पुलिस का न पती। जीअं त इहा असांखे इतला मिलियो त कुझु असांजे साफ़ी दोस्तनि खे फ़ोन कई SHO बी सेक्शन खे, उन बि चयो त मां पुलिस मोकिलियां थो, पर पुलिस कोन पती। उहो पंहिंजी मर्ज़ी सां फुर कयूं। घणा फोरू हुआ? 3 ॼणा फोरू हुआ। छा हुआ न औज़ार? औज़ार हुआ मुख़्तलिफ़ क़िस्म जा पिस्टल ऐं क्लिशन। नाज़रीन, ही वली मोहम्मद भट्टी ॻोठाणो असां वटि मौजूदु हुयो मेहरान प्रेस क्लब ते। हिन पंहिंजो बयानु ॾिनो आहे ऐं अहिड़ो इतला असांखे बि राति जो मिलियो हुयो ऐं असां SHO बी सेक्शन आसिफ़ रफ़ीक खेड़ो आहे उनखे इतला कयोसीं, मगर उन पुलिस कोन मोकिली। ऐं 3 जेके हथियारबंद हुआ पंहिंजी मर्ज़ी सां माण्हुनि खे फुर लुट माण्हुनि खां करे ऐं पंहिंजी मर्ज़ी सां हलिया विया। ऐं पुलिस पिकेट ते हूंदी आहे उहा पुलिस पिकेट बि काफ़ी महीननि खां उहा उते नथी लॻे। ऐं असां ॻोठाणनि समेत SSP खे अपील कयूं था, गुज़ारिश कयूं था त हिते पुलिस पिकेट क़ाइमु कई वञे ऐं फोरन ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे।